नाज़रीन तव्हां खे हिन वक़्तु ब्रेकिंग न्यूज़ ॾेई रहिया आहियूं त नए वज़ीर आज़म लाइ शहबाज शरीफ़ ऐं शाह महमूद कुरैशी काग़ज़ नामज़दगी जमा कराए छॾिया आहिनि। केरु थींदो वज़ीर आज़म? PTI जे शाह महमूद कुरैशी ऐं मुतहदा अपोज़िशन तरफ़ां शहबाज शरीफ़ काग़ज़ नामज़दगी जमा कराए छॾिया आहिनि। नाज़रीन तव्हां खे हिन वक़्तु हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ ॾेई रहिया आहियूं त इमरान ख़ान जे ख़िलाफ़ अदम एतमाद कामयाब थियण खां पोइ हाणे नए क़ाइदे ऐवान जी चूंड ॾियण जो अमल शुरू थी वियो आहे। जंहिं हवाले सां मुतहदा अपोज़िशन तरफ़ां अपोज़िशन लीडर शहबाज शरीफ़ वज़ारत उज़्मा लाइ काग़ज़ नामज़दगी जमा कराए छॾिया आहिनि, जॾहिं त तहरीक इंसाफ़ बि मैदान ख़ाली न छॾण जो फ़ैसिलो कयो आहे। उन हवाले सां PTI तरफ़ां अॻूणे परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी वज़ारत उज़्मा लाइ काग़ज़ नामज़दगी जमा कराए छॾिया आहिनि, जॾहिं त नए वज़ीर आज़म जी चूंड सुभाणे थींदी।